सिंध कोर्ट में आमदनी का वधिक असासा केस जी ॿुधणी थी आहे। ॿुधणी जे हवाले सां अव्हां खे अपडेट कयूं पिया। आमदनी का वधिक असासा ठाहिण वारे केस जी ॿुधणी थी आहे। मुकेश कुमार चावला ऐं ॿियनि जी ज़मानत में वाध कई वई आहे। अपडेट कयूं पिया अव्हां खे आमदनी का वधिक असासा केस जे हवाले सां सिंध कोर्ट मुकेश कुमार चावला ऐं ॿियनि जी गिरफ़्तारी खां अॻु जी ज़मानत में वाध करे छॾी आहे। आमदनी का वधिक असासा ठाहिण वारे केस जे हवाले सां अव्हां खे ॿुधायूं पिया। मुकेश चावला ऐं ॿियनि जी ज़मानत में वाध कई वई आहे। आमदनी का वधिक असासा केस जी ॿुधणी थी आहे। सिंध कोर्ट मुकेश कुमार चावला ऐं ॿियनि जी गिरफ़्तारी खां अॻु ज़मानत में वाध करे छॾी आहे। अपडेट कयूं पिया अव्हां खे ख़बर जे हवाले सां। सिंध कोर्ट में आमदनी का वधिक असासा केस जी ॿुधणी थी आहे। तफ़सील मालूम कंदासीं। लाइन ते मौजूद आहे आज़म ज़ोरानी। जी आज़म, अपडेट कजो। जी, सिंध हाई कोर्ट आमदनी का वधीक असासा ठाहिण जे इल्ज़ाम में मुलवस अॻूणे सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला ऐं ॿियनि जी गिरफ़्तारी खां अॻु जेका ज़मानत आहे उनखे पको करे छॾियो आहे। अदालत खां अॻु में उन्हनि जी आरज़ी ज़मानत मंज़ूर कई, जेका अॼु नेब पारां जेको आहे तफ़सील जमा करण लाइ वधीक 10 हफ़्ता घुरण ते अदालत मुकेश कुमार ऐं ॿिनि जवाबदारनि जी जेके ज़मानतूं आहिनि उहे मुस्तक़िल यानी पकियूं करे छॾियूं आहिनि। अॼु जेको आहे अदालत केस जी कार्रवाई शुरू कई त उन सूबाई वज़ीर पंहिंजे वकीलनि सां गॾु पेश थियो। उन मौक़े ते के आगा नेब जे वकील खां पुछियो त मुकेश कुमार जे ख़िलाफ़ इंक्वायरी कॾहिं शुरू थी, जंहिं ते ॿुधायो त 2019 में शुरू थी, जंहिं ते अदालत चयो त 2019 खां वठी हिन वक़्तु नेब छापे कयो, जैसे नेब जे जांच ऑफिसर ॿुधायो त असांजी कार्रवाई जो प्रोसेस हूंदो आहे उहो कंप्लीट कयो आहे। इंक्वायरी खां पोइ इन्वेस्टिगेशन में वियो आहे, इन करे जेको आहे एतिरो टाइम लॻी वियो। जंहिं ते अदालत खां वरी पुछियो त हाणे तव्हांखे वधीक केतिरो टाइम खपे, त नेब जे जांच ऑफिसर चयो त घटि में घटि 10 हफ़्तनि जो टाइम खपे। जंहिं ते अदालत मुकेश कुमार चावला ऐं ॿिनि जी ज़मानत जी तौसीक़ करे छॾी ऐं नेब खे ईंदड़ ॿुधणी ते पेश रफ़्त रिपोर्ट पेश करण जी हिदायत कई आहे। आज़म ज़ोरानी अपडेट करण